सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण। सिजावल जे नारे चोर जमाली वासी नौजवान सां सिजावल जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो। माइटनि मां जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। सिजावल वेझो सखी बादशाह लग ॻोठ सालिह सैतो जी रेवासण मिसमार शबाना धी अली बख्श सैतो पंहिंजी मर्ज़ी सां सिजावल जी अदालत में चोर जमाली तालका शाह बंदर वेझो दरगाह उबन शाह लग ॻोठ आली सैतो जो रेवासी नौजवान रजीब वल्द मोहम्मद सैतो सां शादी निकाह कयो आहे। उन मौक़े ते नारी शबाना सैतो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त आउं पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ नाले रजीब अली सैतो सां सिजावल जी अदालत सगोरी में निकाह शादी कई आहे। मुंहिंजा माइट ऐं कुझु माण्हू मुंहिंजे शादी मां ख़ुशि कोन्हनि। नारी इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजा माइट पीउ अली बख्श, मासाद मोहम्मद उर्स सैतो, मामू सुमार सैतो ऐं ॿियनि मां मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस रजब सैतो खे जान जो ख़तरो आहे। मुंहिंजे माइटनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि IG सिंध, IG हैदराबाद, SSP सिजावल ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त असांखे माइटनि मां जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी आसानी सां गुज़ारे सघूं। खटन डायरी ॻोठ जो आहियां ऐं PS 39 ते हथु खणण जो इरादो न हो, पर असांजो मोहसिन सरदार इस्माइल डायरी साहब जन चयो, असां उन जे हक़ में हथु खणी छॾियो, छो जो असां ते वॾा एहसान आहिनि साहब जा। ऐं असांजे जॾहिं ॻोठु ॿुॾो पिए त पाण चेपलनि सां असांजे ॻोठ खे बिल्कुलु हुन बचायो ऐं बहादुर डायरीअ असांखे बिल्कुलु ॿोड़ण जी कोशिशि कई। ऐं अॼु बहादुर डायरी खटण डायरी में जे अचे पोलिंग खटे त ॾिसां, असां भरपूर मुक़ाबिलो कंदासीं। असां वाज़िह अखरनि सां चऊं था त जेकॾहिं असांजे ॻोठु तूं खटे वेहे न त तोखे सलाम कंदासीं, ऐं तो बुंडा ॾेई असांजो ॻोठु ॿोड़ायो। ऐं तूं हाणे जेको चाचो भाइटियो सभु असांजे पोलिंग ते सभु असांजे ॻोठ में अचनि पिया, माण्हुनि सां मिलनि पिया, त असांखे वोट ॾियो। कॾहिं बि वोट कोन मिलंदव, माण्हू तक़रीबन तव्हां सां मिलंदा, वोट तव्हांखे कॾहिं बि नथो मिली सघे, छो जो ही असांजी सरदार इस्माइल डायरी इज़त कई आहे। अॼु साहब इलेक्शन में बीठो आहे, असां भरपूर उन जी हिमायत कंदासीं। सॼो ॻोठु असां सां गॾु आहे ऐं बहादुर डायरी पंहिंजी तमन्ना ख़तमु करे छॾी असांजे ॻोठ मां। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी, शिकारपुर। इलेक्शन 2024 शिकारपुर जे भिटाई कॉलोनी में फराज़ इम्तियाज़ शेख साहब बिरोई हाउस पहुची वियो। मीरबाज़ मोहम्मद खान बिरोई हुसैनी जे तरफ़ां कोटाल कार्नर गॾजाणी में शिरकत। वॾेरो रहीम बख्श खान बिरोई, वॾेरो अजब खान बिरोई ऐं ॿियनि मौज़ूज़िन शिरकत करे मीर शेर अहमद खान बिरोई साहब जे आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश किया। मीरबाज़ मोहम्मद खान बिरोई जिन यकीन ॾियारो त इलेक्शन में असीं इम्तियाज़ अहमद शेख साहब ऐं शेरियार खान महर साहब खे न सिर्फ़ वोट कंदासूं, पर हर मुमकिन तौर ते इलेक्शन वारे ॾींहं ते मुकमल सपोर्ट पिणु कंदासीं। यादि रहे त बाद में फराज़ इम्तियाज़ अहमद शेख साहब, वॾेरो अजब खान बिरोई ऐं मोहम्मद याकूब बिरोई। तकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां NA 208 ऐं PS 88 जे उम्मीदवारनि सैद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं ग़ुलाम क़ादिर चांडियो जी चूंड मुहिम जे सिलसिले में PP अॻवान आज़ाद अली जोखियो जी मेज़बानी में ॻोठ सतपिड़ी में कार्नर गॾजाणी कोटाई वेझे में सवें माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते नौजवान इताद जे चेयरमैन सैद शायान शाह ऐं ग़ुलाम हुसैन चांडियो अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं भाउ आज़ाद अली जोखियो जा, जंहिं इलेक्शन जे हवाले सां गॾजाणी घुराए पार्टी सां वफ़ादारी जो सबूत ॾिनो आहे। हिननि चयो त हिन इलाइक़े जे माण्हुनि ख़ासि करे जोखिया बिरादरी सदाईं पाण मल्हायो आहे। आईंदा बि उमेदु आहे त हू PP खे वोट कराए कामयाबु कंदा। हिननि चयो त माज़ीअ में अॻोणो MNA सैद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं अॻोणो MP ग़ुलाम क़ादिर चांडियो इलाइक़े जी ख़िदमत कई आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते सोभ माणे अॻे खां वधीक ख़िदमत कंदा। उन खां अॻु मेज़बान आज़ाद अली जोखिया आयल महिमाननि खे आजियाणो पेश करे खैनबोस्कीअ जा पटका, सिंधी टोपी, अजरकनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश किया। कार्नर गॾजाणी में हाजी अली नवाज़ चांडियो समेत केतिराई पार्टी वर्कर शरीक हुया, जॾहिं त सज्जाद अली जोखियो, माजिद अली जोखियो, अज़ीम जोखियो, दादन जोखियो आयल महिमाननि जो आदर भाउ करे मथनि गुलनि जी वर्खा कई। आख़िर में शानदार महिमान नवाज़ी पिणु कई वई। खैबर रिपोर्ट अजीज गुल। खैबर जमीयतुल उलमा इस्लाम सोशल मीडिया टाइम्स जिला मटियारी जो अहम इजलास खैबर जे फारूक आज़म मस्जिद में थी गुज़रियो, जेको ज़िलो मटियारी जे अमीर हाजी सारंग मेघवाणो जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें PS
57 जे उम्मीदवार सलीम सिंधी, मौलाना रजीब नोहे पोटो, मौलाना अमीर अली खोसो, सोशल मीडिया टाइम जिले मटियारी जे कोऑर्डिनेटर मोहतरम अबरार राहू, तालके मटियारी जे कोऑर्डिनेटर मुफ्ती रफीक अख्तर खोसो, तालके हाला जो कोऑर्डिनेटर मोहतरम गुलाम रजा बाबू कोरेजो समेत पूरे जिले के सोशल मीडिया मेंबरन शिरकत के इजलास में PS 57 जी इलेक्शन मुहिम जी भरपूर तशहीर ते मेंबरन जी हौसला अफजाई सां गॾु वधीक तशहीर भरपूर जो वचन वरजायो वियो। 18 जनवरी ख़मीस ॾींहुं सुबुह जो 10 बजे खंडो स्टॉप खां छंडड़ मोरी ताईं अज़ीम अली शान मोटरसाइकिलन ते रैली कढी वेंदी। रैली जे इख्तिताम ते मटियारी प्रेस क्लब अॻियां जलसा आम भी मुनक़द कयो वेंदो। रैली जी भरपूर कवरेज लाइ ज़िला मटियारी जा सोशल मीडिया मेंबर रैली में शिरकत कंदा। मेयर रिपोर्ट में रियाज सूमरो मेयर वरसा गोडियार मोहम्मद जतोई में सरकारी स्कूल जी छत जा चापड़ ओचितो किरी पिया, 7 ॿार ज़ख़्मी, गोठाणनि जो एहतजाज। ख़बर मूजिब मेयर वरसा यूनियन काउंसिल बिटो जतोई जे गोडियार मोहम्मद जतोई जे प्राइमरी स्कूल जी छत जा चापड़ ओचितो किरी पिया, जंहिं सबबि स्कूल में पढ़ंदड़ 7 ॿार अज़हर अली, शाहज़ैब, औरंगज़ेब, सुहाना, उज़मा, सुधीर ऐं ज़मानत जतोई ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी ॿारनि खे मक़ामी अस्पताल नी वियो, जॾहिं त स्कूल जी छत जा चापड़ किरण वारी इतला ते स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि जा वालिदैन स्कूल पहुची विया, जिते खेनि ॻोठाणनि इशफ़ाक़, गुलाम कादिर, सखावत ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त स्कूल जी हालत इंतिहाई ख़राब आहे। काफ़ी दफ़ा तालीम खाते जे अख़्तियारनि खे लिखियो आहे, पर उन बावजूद स्कूल जी मरम्मत नाहे। हिननि चयो त ॻोठ में ॿी का बि तालीम पढ़ाइण जी सहूलियत नाहे, वेझो को ॿियो स्कूल नाहे। स्कूल जी हालत ज़बून हुजण सबबि ॿारनि जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। हिननि घुर कई त स्कूल जी मरम्मत कराई वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर न्यू फौजदारी थाणे जे ASI जो प्रमोशन थी विया ऐं उन्हनि ASI मां सब इंस्पेक्टर में शामिल सब इंस्पेक्टर मंजूर अहमद खोखर साहब, सब इंस्पेक्टर नज़ीर अहमद संजरानी, सब इंस्पेक्टर मंजूर संजरानी के न्यू फौजदारी जे SHO अतहर अली चन्ने साहब नोटन ऐं गुलनि जा हार पाराया ऐं संदसि पुलिस अमले बि गुलनि ऐं नोटनि जा हार पाराए सब इंस्पेक्टर थियण ते लख लख मुबारकूं ॾिनियूं ऐं संगत खे मिठाई खाराई वई। शामिल दोस्तनि में SHO न्यू फौजदारी अतहर अली चन्नो साहब, ASI नज़र मोहम्मद मलिक साहब, इमाम डिनो लुंड साहब ऐं दोस्त मोहम्मद संजरानी साहब, असद पहोड़ साहब, सलमान बोड़ो साहब, पठान शेख साहब, वॾो मुंशी फतह मोहम्मद दिल साहब ऐं साफ़ी रियाज़ अली मीरानी ऐं साफ़ी इरशाद आरई मौजूद हुआ। मनेड़ो शहर ऐं भरपासे जे ॻोठनि में PS 39 ते आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद इस्माइल डायरीअ जे मान में आजियाणा। मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलेक्शन जे हवाले सां वर्क शुरू, कार्नर गॾिजाणियूं ॻोठनि जा तूफ़ानी दौरा कया विया। रैली मुख़्तलिफ़ ॻोठनि मां रिथियल गॾिजाणी खां पोइ मनोड़ो शहर पहुती, जिते शहरनि तरफ़ां रैली मथां गुलाब जे गुलनि जी वर्खा सां संदन आदरभाउ कयो वियो। जंहिं बाद मेड़ाके खे ख़िताब कंदे सरदार मोहम्मद इस्माइल डायरी चयो त असांजे हिन सॼे तक में मुंहिंजो राज बिरादरी रहे थी। असां आवाम सां सदाईं राब्ते में रहिया आहियूं, हर ॾुख सुख में आदि मांझी सॾ में सॾ ॾींदा आहियूं। इनशाअल्लाह मनोड़ो जा मसइला तरजी बुनियादनि ते हल कंदासूं। मेयर रिपोर्ट में रियाज़ सूमरो मेयर CIA पुलिस पारां बरीदारो भरसां गंजड़ोट शाख वटि पलाल मां हिकु वैन ऐं लोडर रक्षा हथ करण जी दावा। हिकु जवाबदार गिरफ़्तार पुलिस पारां ख़ुशीअ में हवाई फायरिंग। ख़बर मूजिब CIA पुलिस मेयर KN शाह जे इंचार्ज तारिक अब्बास सोलंकीअ जी अॻुवाणी में पुलिस खुफ़िया इतला ते कार्रवाई कंदे मेहर भरसां गंजड़ोट शाख वटि छापो हणी पलाल में पूरियल हिकु मुसाफ़िर वैन ऐं लोडर रक्षा हथ करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब गुज़िरियल राति सेहर थाणे जी हद मां नामालूम हथियारबंदनि मुसाफ़िर वैन में वेठल मुसाफ़िरनि खे यरग़माल करे खेनि रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करण बाद वैगन बि काहे विया हुआ, जंहिंखे पुलिस हथ करे वरितो आहे। CIA पुलिस पारां वाक़े में मुलविस हिकु जवाबदार गुलशेर मल्लाह खे पिणु गिरफ़्तार करे पुछा ॻाछा लाइ नामालूम हंधि मुंतक़िल करे वरितो आहे। मालूम थियो आहे त पुलिस खे गिरफ़्तार थियल जवाबदार वटां हिकु अदद फुरथियल मोटरसाइकिल 125 पिणु हथ आई आहे, जेका मेहर जे रामपुर मोहल्ला मां कुझु ॾींहं अॻु फुरथियल हुई। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियल जवाबदार वधीक ॾोहनि में मुलविस आहे, जंहिंखां जांच करे रहिया आहियूं। जॾहिं त पुलिस पारां फुरथियल वैगन मोटरसाइकिल लोडर रक्षा हथ करण ऐं बदनाम ॾोरीअ खे गिरफ़्तार करण जी ख़ुशीअ में हवाई फायरिंग पिणु कई वई आहे। रिपोर्ट लखा ॾिनो झरक लगोट आली झरक में सिंध तरक्की पसंद पार्टी जे अॻुवान उम्मीदवार बराए सूबाई असेंबली PS 67 डॉक्टर कादिर मक्सी जी मान में वॾेरो परवेज़ झरक जी मेज़बानी हेठि आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें 8 फरवरी 2024 इलेक्शन जे हवाले सां राज्य जे मोज़ज़ीन सां पिणु मुलाक़ातूं कयूं वयूं।
उन मौक़े ते ॻोठ आली झिरक राज जे चङनि मुड़सनि पारां भरपूर हिमायत जो ऐलान कंदे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी मुकमल हिमायत जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते सिंध तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो त आउं ॻोठ आली झिरक जे मौजूदीन जो शुक्रगुज़ार आहियां जिन इलेक्शन में मुंहिंजी हिमायत कई आहे ऐं इलेक्शन मुहिम जे दौरान तक वासियुनि पारां जेकी मोहबतूं ऐं हिमायतूं मिली रहियूं आहिनि जंहिं करे मुख़ालिफ़नि जूं निंडूं हराम थी वयूं आहिनि। हिन चयो त 8 फरवरी सिंध जी फतह जो ॾींहुं साबित थींदो। हिन वधीक चयो त गुज़िरियल 15 सालनि में पीपी जेका सिंध जी तबाही बर्बादी कई आहे उहा कंहिं लिकियल नाहे। उन करे हाणे सिंधी जे माण्हुनि खे सुजाॻ थियणो पवंदो। पंहिंजे वतन जी क़ौमियत जी बका ऐं वसीलनि जी मालिकी लाइ अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾेई असेंबली में मोकिलणो पवंदो जेके सिंध दोस्त पोरियत तबिके जा नुमाइंदा हुजनि। उन मौक़े ते आयल मौजूद महिमाननि खे प्रोग्राम जे मेज़बान वॾेरो परवेज़ झिरक, वॾेरो आरब झिरक, मुर्तज़ा झिरक, मीर ख़ान झिरक, नबी बख्श झिरक, आशिक़ अली झिरक, मोहसिन झिरक, लखा ॾिनो झिरक, रहमतुल्लाह झिरक, कमरदीन झिरक, अब्दुल करीम झिरक, ख़ालिक झिरक ऐं ॿियनि गुलनि जी वर्खा करे आजिया कई ऐं सिंध जी सक़ाफ़त लुंघियूं ऐं अजरकूं पारायूं। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल। खैबर मटियारी ज़िले में मखदूम रफ़ीक ज़मान ऐं पीपल्स पार्टी खे वॾो झटको। पीपीअ जी वरी हिकु वॾी विकेट किरी पई जंहिंसां जीडीए ऐं नवाज़ लीग खे वॾो फ़ाइदो मिली वियो। अॻोणो आईजी सिंध सैयद मुश्ताक अहमद शाह पंहिंजे रिहाइशगाह अॾेरो लाल विलेज में संदसि सैयद बिरादरी में अॾेरो लाल ऐं उन जे आसपास जे तक़रीबन 20 बिरादरियुनि जे मौजूदीन ऐं ॿियनि माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते साबिक़ा आईजी सिंध सैयद मुश्ताक अहमद शाह तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टीअ जी साबिक़ा चूंडियल नुमाइंदनि हिते जे अवाम सां वाइदे वफ़ा न कई। असांखे हिकु पटे वाली नौकरी त न मिली बल्कि तरक़ियाती कम में हिकु सिर बि न लॻी। असांजा माण्हू हाणे तब्दीली जो सिज ॾिसणु चाहिनि था। हिन वधीक चयो त आज़माइलनि खे हाणे आज़माइण बेवकूफ़ी चइबी। 10 सालनि खां असांजो को बि कमकार न थियो। हाणे नई क़यादत खे आज़माइणु खपे। सभिनी दोस्तनि हमदर्दनि ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मौजूदनि सां सलाह मशवरो करे जीडीए ऐं नवाज़ लीग जी हिमायत जो ऐलान करियां थो ऐं सूबाई सीट ते हाजी जलाल शाह ॼामोट ऐं क़ौमीअ ते बशीर अहमद मामण खे वोट ॾियण ऐं उन जी मुकमल सपोर्ट पिणु कई वेंदी। तक़रीब में जिन बिरादरियुनि ऐं मौजूदीन शिरकत कई उन्हनि में सैयद जहेजा राजपूत, शेख ख़ास केली कुरैशी, कमरानी लाशारी, कोरी भट्टी कोरेजा, जत मजीदाणा, डायरी वसाण, अब्बासी पंवर, इकलेती में बागड़ी मेंगवाड़ बिरादरियुनि जे मौजूदीन असलम राजपूत, गाज़ी ख़ासकेली, अब्दुल्ला शेख, जमील अब्बासी, फैज़ जत, यूसुफ विंगोरो, सलीम शाह, ख़ादिम डायरी, आबिद वसाण, ग़ुलाम जहेजो, अमीर बख्श जहेजो, चंदर बागड़ी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। खानपुर में रिपोर्टर खानगढ़ जे महर हाउस ते PSV खानगढ़ जे पीपी उम्मीदवार सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं अॻोणो ज़िले चेयरमैन हाजी खान महर जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां गॾिजाणी तालके जे मुख़्तलिफ़ यूसिस जे मौजूदीन ऐं बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि जी शिरकत। सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं हाजी खान महर चयो आहे त असांजे ख़ानदान हमेशह इलाइक़े जी अवाम जी ख़िदमत कई आहे। बिना फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत कई आहे। अवाम NA 199 ते पीपी उम्मीदवार सरदार अली गौर खान महर, PSV खानगढ़ ते पीपी उम्मीदवार सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं PS 21 ते राजा खान महर खे कामयाब करे। ख़बर मूजिब खानगढ़ जे महर हाउस ते पीपी अॻवान सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं अॻोणे ज़िले चेयरमैन हाजी खान महर तालके जे मुख़्तलिफ़ यूसिस जे बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि सां गॾिजाणी कई। कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं हाजी खान महर चयो त खानगढ़ जे महर ख़ानदान हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे, इलाइक़े में तरक़ियाती कम कराया आहिनि। हाणे महर ख़ानदान हिकु थी चुको आहे ऐं NA 199 ते पीपी उम्मीदवार सरदार अली गौर खान महर, PS 20 ते सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं PS 21 ते राजा खान महर उम्मीदवार आहिनि। 8 फरवरी ते तीर ते ठपो हणी महर ख़ानदान जे टिनी उम्मीदवारनि खे कामयाब कयो। सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो त असां इलाइक़े में स्कूल, रोड, रस्ता ऐं सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं ऐं कामयाब थी इंशाअल्लाह वधीक तरक़ियाती कम कराईंदासूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मंशूर मुताबिक़ नौजवाननि खे रोज़गार, तालीम जूं सहूलियतूं पिणु ॾियारींदासीं। झंडोमरी ब्रेकिंग न्यूज़। तालके झंडोमरी में ख़ासि केली राजूणी इतिहाद जी बाडी जोड़ी वई जंहिंमें टंडो अलिहार ज़िले अॻवान हाजी परियल ख़ासि केली जी सरबराही में झंडोमरी तालके जा उहिदेदार चूंडिया विया जंहिंमें तालके झंडोमरी जे ख़ासि केली बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि शिरकत कई जंहिंमें तालके सदर शाह मुराद ख़ासि केली, नायब सदर मोहम्मद हाशिम ख़ासि केली, सीनियर सदर चाचो खमीसो ख़ासि केली, जनरल सेक्रेटरी शाहनवाज़ ख़ासि केली, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद बख्श ख़ासि केली, फाइनेंस सेक्रेटरी वॾेरो अब्दुल हकीम ख़ासि केली, ख़जानची वाहिद बख्श ख़ासि केली, प्रेस सेक्रेटरी बादल ख़ासि केली चूंडिया विया। वर्किंग कमेटी में कबूल उर्फ लालो ख़ासि केली, वॾेरो इरशाद ख़ासि केली, वरियाम ख़ासि केली, जान मोहम्मद ख़ासि केली, अरबाब ख़ासि केली ऐं पहलवान गुल मुनीर ख़ासि केली खे बिना मुक़ाबले चूंडियो वियो आहे।
जंहिंजी मुबारकबाद सरदार ग़ुलाम मुर्ज़ा उर्फ़ राजा बाबा टेलीफोन ते ॾिनी ऐं चूंडिजी आयलनि इहो वचन कयो त असां हर ॾुख सुख में पंहिंजे ख़ासि कली बिरादरी सां गॾु आहियूं ऐं असां पंहिंजे सरदार ग़ुलाम मुर्ज़ा उर्फ़ राजा बाबा जो पैगाम खणी निकिता आहियूं ऐं ख़ासि कली बिरादरी पारां ईंदड़ इलेक्शन में पंहिंजो वोट जो इस्तेमालु सोचे सम्झे पोइ कंदा ऐं पंहिंजे सरदार जे चवण ते वोट ॾींदासीं। रिपोर्टर नोकाफ मरी, हक टीवी न्यूज़, झंडो मरी। सकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई जमात इस्लाह मुस्लिमीन ज़िला शहीद बेनज़ीराबाद के ज़िले उहदेदारनि जो अहम इजलास सूबाई सदर काजी मशहूद अहमद तायरी की सदारत हेठ मुनक़द कियो वियो। इजलास में सूबाई सिलेक्शन कमेटी जा मेंबर मौलाना मोहम्मद अशरफ जतोई और मोहम्मद इकबाल सोहो पिण शरीक थिया। इजलास में ज़िले उहदेदारनि पारां साल 2023 की तंज़ीमी कारकर्दगी पेश कई वई, जंहिं सूबाई कमेटी पारां इत्मीनान जो इज़हार कियो वियो। उन दौरान मुफ्ती मुख्तियार अहमद तायरी, मोहम्मद अमीन ओठो ताहिरी, डॉक्टर जुल्फ़कार अहमद राव, मोहम्मद असलम, मोहम्मद जावेद आरई, हाफिज़ ग़ुलाम कादिर बिरोई, ज़ुबैर अहमद उनड़, दिलदार हुसैन चांडियो पिण मौजूद हुआ। आख़िर में मथे अगवाणनि की सलाह मशवरे बाद साल 2024 लाइ जमात इस्लाह अल मुस्लिमीन ज़िला नवाब शाह लाइ नवां उहदेदार चूंडिया विया, जिनमें सदर हाफिज़ ग़ुलाम कादिर बिरोई, सीनियर नायब सदर अली मोहम्मद चुन्नड़, नायब सदर अमानुल्लाह पंवर, जनरल सेक्रेटरी ग़ुलाम शबीर डायरी, जॉइंट सेक्रेटरी मौलाना लाल बख्श आलमानी, प्रेस सेक्रेटरी हाफिज़ इमदाद हुसैन बुगियो, खजानची कुर्बान अली भट्टी, ऑडिटर बिलाल हुसैन, खास के लिए ऑफिस सेक्रेटरी मोहम्मद हसन जमाली शामिल आहिनि। रिपोर्ट रियाज अली मीरानी, शिकारपुर। पुलिस ऐं सिंध रेंजर्स जे टारगेट ऑपरेशन दौरान कामयाब कार्रवाई। कराची जे थाणे इंडस्ट्रियल एरिया जे कत्ल केस में गुलबल जवाबदार गिरफ्तार, हथियार हथ केस दाख़िल। एसएसपी शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां जारी कयल हुक्मनि ते अमल कंदे शिकारपुर पुलिस जे ॾोहारनि ख़िलाफ़ एक्शन। डीएसपी गढ़ी यासीन खुदाबख्श पंवर ऐं सिंध रेंजर्स जे ऑफिसरनि जी अॻवानी में एसएचओ थाणे गढ़ी यासीन अब्दुल वहीद मंगी ऐं पुलिस पार्टी नौशरो लिंक रोड मंगरवा पुल वेझो कामयाब कार्रवाई जे दौरान कराची जे थाणे इंडस्ट्रियल एरिया जे कत्ल केस में गुलबल जवाबदार के हथियार ऐं गोलियुनि समेत गिरफ्तार कियो वियो। गिरफ्तार गुलबल जवाबदार वटां हिकु पिस्टल, हिकु बंदूक, 72 कारतूस, 200 SMG गोलियुनि समेत मैगज़ीन ऐं 12 मुख़्तलिफ़ गोलियूं पिण हथ कयूं वयूं आहिनि। गिरफ्तार जवाबदार जी सुञाणप दीदार वल्द आयोशर तौर थी आहे। गिरफ्तार जवाबदार पुराणी दुश्मनी तां अली गौर शर खे क़त्ल कयो हो। तकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां NA 208 जे उम्मीदवार सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं PS 38 जे उम्मीदवार ग़ुलाम कादिर चांडियो सकरन प्रेस क्लब पहुची साल 2024 लाइ नवनि चूंडिजी आयल उहदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते हिननि ॻाल्हाईंदे चयो, असां सकरन प्रेस क्लब में खोड़ सारियूं ख़ूबियूं ॾिठियूं आहिनि, पर संदन ॿ पासा इंतिहाई साॻारा रहिया आहिनि। हिकु त ही इदारो लिफ़ाफ़ा कल्चर खां बिल्कुलु पाक आहे ऐं ॿियो त हर पार्टी खे गैर जानिबदार कवरेज ॾींदो आहे। उन करे असीं सम्झूं था त सकरन प्रेस क्लब जी साख उन सबब जे करे ई सुञाती वञे थी। असांजो साथ बि संदसि शराफ़त ऐं ईमानदारीअ जे करे आहे। असांखे यकीन था ॾियारियूं सकरन प्रेस क्लब जे अॻु में बि पंहिंजे वसाहर मदद कई आहे, आइंदा बि साणनि सहकार रहंदासीं। हिननि उहो बि चयो त मौजूदा बॉडी में नौजवाननि जी शिरकत बेहतरीन सिलसिलो आहे। उनखां अॻु सकरन प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर गुल मोहम्मद लगारी आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो, जॾहिं त सकरन प्रेस क्लब जे अॻूणे सदर काज़ी जावेद सनाई पिण प्रोग्राम ते तफ़सीली ॻाल्हायो। उन मौक़े ते सकरन प्रेस क्लब जी वर्किंग कमेटीअ जे मेंबर ज़ीशान सुमरो, सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं नौजवान साफ़ी ग़ुलाम नबी मल्ला ग़ुलाम कादिर चांडियो खे लुंगियूं पारायूं। आख़िर में सकरन प्रेस क्लब जे सदर रज़ा मोहम्मद सियाल सभिनी आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। उन मौक़े ते इल्ताफ़ राऊ, हाजी अली नवाज़ चांडियो ऐं नूर अहमद लाखो, अली हैदर शाह, निसार अहमद खेड़ो, उबैद चांडियो, शमसुद्दीन चांडियो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। सकरन पाकिस्तान सेंट्रल कार्टन कमेटीअ जे जिबरी बरतरफ़ कयल मुलाज़मनि जे एहतजाज खे 260 ॾींहं गुज़री विया, जेके सियारे जे सर्द रातिनि ऐं सर्द ॾींहंनि में बि पंहिंजनि नंढनि बचड़नि सां गॾु GPCC ऑफिस जे मेन गेट आॾो एहतजाज ते वेठा आहिनि। सख़्त सर्दियुनि सबबि बाहि जो मच ॿारे पंहिंजनि बचड़नि खे सीअ खां बचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। बरतरफ़ मुलाज़मनि जी नुमाइंदगी कंदड़ मुतासिर मुलाज़िम मोहम्मद अमीन कीरियो ऐं नसरुल्लाह चाचड़ मीडिया खे ॿुधायो, गुज़िरियल 9 महीननि खां बुखूं काटे रहिया आहिनि ऐं ॾींहं राति एहतजाज कंदे 260 ॾींहं थी चुका आहिनि, पर को ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त मुलाज़मनि खे बरतरफ़ कंदड़ सेक्रेटरी तसवुर
मलिक ऐं इजाज़ बाजवा जिन खे अदालत सां गोरी ना अहल करार ॾेई संदन कयल फ़ैसिला कुल अदम करार ॾिना आहिनि, पर अफ़सोस जो मिनिस्ट्री फूड मुलाज़मनि जी बरतरफ़ी वारो फ़ैसिलो अञा ताईं वापसि न वरितो वियो आहे। हिननि हिक सवाल जे जवाब में चयो त बुखनि ते मरण खां बहितर आहे त सर्दी में मरूं। बाक़ी असां सां ना इंसाफ़ी कंदड़ ऑफिसरनि लाइ दिलनि मां उहो आह निकिरी रहियूं आहिनि। असीं निगरान वज़ीर आज़म ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान खे अपील था करियूं त असां ते रहम जी नज़र करे खेनि बहाल करायो वञे। तकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। ताज पेट्रोल पंप सर्विस ऐं ताज रेस्टोरेंट पारां थलसीमिया जे ॿारनि लाइ ताज पेट्रोल पंप ते एरिया मैनेजर मीर साजिद मरी ऐं राजा ज़ीशान जी मेज़बानी में यासीन भट्टी ऐं काशिफ महमूद जी सहकार सां ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कई वई, जिते ताज ग्रुप जे अमले समेत संदन दोस्तनि पिणु रत जो अतियो ॾिनो। चइनी ऑर्गेनाइज़रनि अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त असां मौसम जी सूरत हाल तहत रत जी खोट खे महसूस कंदे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करे ब्लड डोनेशन क़ाइमु कई आहे। उन नियत सां त असांजी रत अतीअ करण सां थलसीमिया जे ॿारनि जो जियापो कुझु ॾींहं वधी पवंदो। उन मौक़े ते थलसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटीअ जे जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चन्ना, थलसीमिया कोऑर्डिनेटर आगा राशिद चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं ताज ग्रुप ख़ासि करे मीर साजिद मरी, काशिफ महमूद, राजा ज़ीशान ऐं यासीन भट्टी जा, जिन न सिर्फ़ु कैंप जो एहतमाम कयो पर पाण बि रत अतियो कयो आहे। उन मौक़े ते ख़ान मोहम्मद पली, दानिश तुनियो, रमज़ान भट्टी, सुमेर शाहानी ऐं रिज़वान काज़ी पिणु मौजूदु हुया। ब्रेकिंग न्यूज़ झंडो मरी प्यारो लुंड में जीडीए जे उम्मीदवार राहिला मक्सी बतकन NA 217 ऐं PS 58 ते PP उम्मीदवार से ज़िया अब्बास शाह ऐं सतार बच्चाणी साम्हूं वेहण जो ऐलान करे चैलेंज कयो। मक्सी ऑफिस खां राहिला मक्सी जी अॻवानी में सवें गाॾियुनि जे काफ़िले जी सूरत में रैली प्यारो लुंड पहुती। हर हंधि सवें माण्हुनि संदसि इस्तक़बाल कंदे गुलनि जी वर्खा कई। मुंहिंजे हक़ में JUI MQM समेत केतिरनि ई उम्मीदवारनि मुंहिंजे हक़ में हथु खणी हिमायत जो ऐलान कयो आहे। मुंहिंजा बैनर ऐं पोस्टर फाड़े बुज़दिलाणी हरकत कई आहे। भले मुख़ालिफ़ कुझु बि कनि, शिकस्त संदन यकीनी बणिजी वेंदी अवाम साबित करे छॾियो आहे। अवामी समुंड ॾिसी मुख़ालिफ़ बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। प्यारे लुंड में राहिला मक्सी ख़िताब कंदे चयो त PP जे उम्मीदवारनि 15 साल करप्शन करे सिंध खे तबाह कयो आहे। पीर पगारे जी हिमायत हासिल आहे। सिंध में GDA हुकूमत ठाहींदी अवाम हिननि मां बेज़ार थी वियो आहे। मुख़ालिफ़ उम्मीदवार ज़िया ऐं बच्चाणी ऐं इलेक्शन कमीशन जी भनकड़ी कनि पिया। संदन वर्क बल्दियाती नुमाइंदा ऐं सरकारी मुलाज़िम करे रहिया आहिनि। प्यारो लुंड जे जलसे में मोहसिन मक्सी, अदीबा मक्सी, हाजी ग़ुलाम कादिर थेबो, शबीर शाह राशदी, ॾाॾो साले थेबो, उमीद अली नागौर, कासिम लुंड, मौलाना हाजी अब्दुल शकूर थेबो, वरेरो अज़ीज़ थेबो, रब ॾिनो थेबो, हाजी ग़ुलाम मोहम्मद थेबो, ग़ुलाम कादिर बलोच, लालो बलोच ऐं ॿिया गॾु हुया। रिपोर्टर नौकाफ मरी, हक़ TV न्यूज़ झंडो मरी। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी, शिकारपुर इलेक्शन मुहिम जे हवाले सां पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार PS 7 इम्तियाज़ अहमद शेख ऐं NA 192 उम्मीदवार मीर शब्बीर अली ख़ान बाजा रानी तक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा तूफ़ानी दौरा जारी रखंदी। इलेक्शन में हिमायत हासिल करण लाइ ॻोठ बिरादरी लोहर में अब्दुल करीम लोहर, ॻोठ मूसा ख़ान जाफ़री में मोहम्मद कासिम जाफ़री, ॻोठ काबिल ख़ान जाफ़री में अब्दुल लतीफ़ जाफ़री, ॻोठ ग़ुलाम मोहम्मद बिरोही में ग़ुलाम सरवर बिरोही, ॻोठ अब्दुल हक लोहर में फज़ल रहमान लोहर, ॻोठ लाल बख्श बिरोही में ख़ालिक दाद बिरोही ऐं चाकर बिरोही, ॻोठ जुमो बिरोही में हुसैन बख्श ऐं वज़ीर बिरोही, ॻोठ लाल पीर में वरेरो इजाज़ सेठार ऐं अरबाब सेठार, ॻोठ शाही बिरोही में मोहम्मद हयात बिरोही ऐं हाजी खवास्ती में डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बिरोही पारां मुनक़द कयल कार्नर गॾिजाणियुनि ऐं चांहि पार्टियुनि में शिरकत कई। उन दौरान फ़क़ीर करीम बख्श लोहर सां सोट जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार कई। मोहम्मद नवाज़ बिरोही, ज़ुबैर अहमद मेमण, ताज मोहम्मद बोड़ो ऐं ॿिया गॾु हुया। उन मौक़े ते पीपल्स पार्टी उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख, मीर शबीर अली ख़ान बाजा रानी ख़िताब कयो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी, शिकारपुर SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां जारी कयल हुक्मनि ते शिकारपुर पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाइयूं जारी। कामयाब कार्रवाई जे नतीजे में अगवा जे केस में मुलविस ऐं पुलिस मुक़ाबले केस में इश्तिहारी समेत 2 जवाबदार गिरफ़्तार। SA थाणे गाए जा कमरदीन तुनियो स्टाफ समेत ॻुझी इतला ते अला दादाणी कचे जे इलाक़े में कामयाब कार्रवाई कई। कार्रवाई दौरान पुलिस मुक़ाबले जे केस में इश्तिहारी जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार कयल इश्तिहारी जवाबदार जी सुञाणप ॻोठ इज़त जे वांड जो रहवासी मोहम्मद रहीम उर्फ़ अदब पुट एलियास उर्फ़ ग़ुलाम सरवर जूणे जो जे नाले सां थी। ॿी कार्रवाई SHO स्टोरेटगंज पुलिस पार्टी सां गॾु वागड़ो दर वटि कामयाब कार्रवाई कई, जॾहिं त पुलिस कार्रवाई कंदे थाणे
मियां जो ॻोठ जी अगवा केस में घुर्बल जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप असदुल्ला वल्द मौज अली झलण ॻोठ ज़रखेल जो रहवासी तौर थी आहे। हक न्यूज़ शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर जे तक सत शिकारपुर ते आज़ाद उम्मीदवार हकीम मोहब्बत अली लाहौती अवान पंहिंजे साथी सोनो ख़ान शेख सां गॾिजी पंहिंजी इलेक्शन वक़्तु तेज़ करे छॾी आहे। हिन शिकारपुर जे मुख़्तलिफ़ वार्डनि में वञी बिरादरियुनि सां वोट जी सिलसिले में मुलाक़ातूं कयूं, जॾहिं त वार्ड 15 में मक्सी बिरादरी जे सरवाहाण मीर असलम मक्सी ऐं शिकारपुर जे मारूफ़ शख़्सियत शेख बिरादरी जे सरवाहाण डिग्री कॉलेज शिकारपुर जे अॻोणे प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद अफज़ल शेख सां संदसि जी रिहाइशगाह ते मुलाक़ात कई ऐं ख़ैस इलेक्शन बाबति ॻाल्हियूं कयूं। बाद में हकीम मोहब्बत अली लाहौती अवान साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन वक़्तु दौरान सिटी शिकारपुर जे वार्ड 15, 16, 17, 18 जे रहवासियुनि शिकायतुनि जा दफ़्तर खोले छॾिया। उन्हनि शिकायतूं कयूं त असां बरसात मुतासिरीन खे काई बि सरकारी इमदाद कान मिली। असांजी किरियल जायुनि जी 3 दफ़ा सर्वे करण जे बावजूदि असांखे कुझु बि नाहे मिलियो। मुहल्लनि में गंदगीअ जा आज़ार आहिनि, मच्छर मार फुहारा कोन कराया विया, बिजली ऐं गैस जी हथरादू लोड शेडिंग जारी आहे। 15 सालनि खां बंगलनि जा चकर काटे रहिया आहियूं। असांखे नौकरियूं न आहिनि मिलियूं। बेरोज़गारी ऐं बदअमनी में इज़ाफ़ो आहे। अॻूणो पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा वोट वठी विया, असांखे कुझु बि कोन मिलियो। थोरो घणो माल आहे, पीपला खाई विया। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन मुर्फ़ एनजीओ तरफ़ां सिजावल ज़िले जी 37 यूसिन में मच्छरनि खां बचाव लाइ मच्छरदानियूं विरहायूं। डिप्टी कमिश्नर ऑफिस सिजावल में कुझु मच्छरदानियूं डीसी अब्दुल वादिर शेख ऐं डीएचओ सिजावल डॉक्टर हनीफ मेमन हथनि सां ॾिनियूं। उन मौक़े ते डीएचओ सिजावल तक़रीर में चयो त मलेरिया खां बचाव लाइ ही मच्छरदानियूं वॾे फ़ाइदेमंद आहिनि। हिन मच्छरदानियुनि जी वारंटी 3 साल आहे। उनखे उस में पाणीअ खां बचायो वञे। हिकु मच्छरदानी 2 घर भातियुनि लाइ आहे। मुर्फ़ तरफ़ां हिन जी विरासत 7 ॾींहं हलंदी। मच्छरदानियूं 3,85,000 आहिनि। डीसी सिजावल चयो त ही मच्छरदानियूं फ़क़ति ॻोठण लाइ आहिनि। हिन प्रोग्राम में सिटीअ जूं मच्छरदानियूं कोन्हनि, हाणे ॿिए मरहले में ॾिनियूं वेंदियूं। मुर्फ़ जे अॻवान अब्दुल जब्बार पंवर चयो त हिते कंहिंखे सिफ़ारिश ते मच्छरदानियूं कोन ॾींदासीं। हिते मेरिट कयूं वेंदियूं। अगरि को घर रहिजी वियो त उन जी सर्वे कंदासीं ऐं उनखे मच्छरदानियूं ॾींदासीं। हेल्थ तरफ़ां डॉक्टर अनवर मेमन, डॉक्टर जाफ़र आलमाई, हाजी खमीसो, ख्वाजा दाऊद, अमर मेमन लेडीज़ मौजूद हुयूं। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर अगोणो एमपीए डॉक्टर मखदूम रफीक जमान जी अडेरो लाल पहुंची साबका आईजी सिंध सैयद मुश्ताक अहमद शाह सां मुलाक़ात। उन मौक़े ते डॉक्टर मखदूम रफीक जमान सैयद मुश्ताक अहमद शाह खे ईंदड़ इलेक्शन में PS 57 जे उम्मीदवार पंहिंजे पुट मखदूम फ़खर जमान जी सपोर्ट करण लाइ चयो, जॾहिं त सैयद मुश्ताक अहमद शाह मखदूम रफीक जमान सां बलदियाती इलेक्शन ऐं बरसात सबबि नुक़सान थियल बेवाजिबियुनि जी शिकायतुनि जा अंबार लॻाईंदे चयो त आउं पंहिंजनि दोस्तनि ऐं मिटनि सां सलाह मशवरो करे जवाबु ॾींदुसि। मखदूम हाउस जी इतिहादियुनि जी नाराज़गियुनि जे सवाल जे जवाब में अॻूणो एमपीए मखदूम रफीक जमान चयो त आउं मञा थो त मूंखां माज़ी में हिकु माण्हू जे करे ज़िले मटियारी जी अवाम खे सुठी मोट न मिली सघी। उन सबब जे करे अॼु मटियारी जी अवाम मखदूम हाउस खां नाराज़ आहे। बाक़ी रही ॻाल्हि रुठलनि खे परचाइण जी त जेकी मूंखां रुठल आहिनि उन्हनि खे आउं परचाईंदुसि। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर जनाब इम्तियाज़ अहमद शेख साहब जी करीबी साथी यारनि जे यार ऐं प्यारे दोस्त वॾे रेताज मोहम्मद बुढ़ो जी सालगिरह जी तक़रीब शिकारपुर हाउस ते संदसि दोस्तनि बरकत बंगलानी ऐं नादिर जमाली पारां मुनक़द कई वई। शिकारपुर हाउस ते मीर मोहम्मद पगो, डॉक्टर जहांगीर शेख, ज़हीर खान डेरो, इकबाल हुसैन अब्बासी, फ़हीम सुमरो साफ़ी, रियाज़ अली मीरानी, रिजवान खान पौड़, अमानुल्लाह सुमरो, जमील शेख, आशिक हुसैन दायो, ज़ुबैर अहमद, जुल्फ़कार अली शेख, जुल्फ़कार हाजाणो, आगा सदाम लाला, इमरान अहद सेठार ऐं मंजूर मेमण सां गॾु मल्हाई, जंहिंमें दोस्तनि हला गुला मज़ाक जा रूप धारे हिक ॿिए खे स्प्रे लॻाए ख़ुशियुनि खे रंगीन कयो ऐं गुलनि जा हार पाराए ख़ैस जनम ॾियारे जूं मुबारकूं ॾिनियूं। रिपोर्ट अशरफ अवान मातली एसएसपी बदीन मीर रोल खोसो जी अहकामात तहत डीएसपी मातली गुलाम फरीद जट जी हिदायत ते आरटी बदीन सऊद रहमान जमाली, व्हीकल इंस्पेक्टर आबिद अली खोसो, ट्रैफिक पुलिस इंचार्ज सब इंस्पेक्टर यासीन महर, ट्रैफिक एहलकारनि सां गॾु कार्रवाई कंदे मातली शहर में तेज़ रफ़्तार गाॾियुनि ख़िलाफ़ ऐं कोस्टर ऐं वैनुनि जी छत ते मुसाफ़िर सवार करण ऐं तेज़ आवाज़ सां टेप वॼाईंदड़ रिक्शा समेत ट्रैफिक क़वानीन जी भनकड़ी कंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे गाॾियुनि खे चालान करे जुर्मानो आयद कयो वियो।
उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP बदीन ऐं DSP मातली जी हिदायतुनि ते ट्रैफ़िक क़ानून जी भनकड़ी कंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करियूं पिया, जेका मुसलसल जारी रहंदियूं। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो। घोटकी जिले में बदअमनी जी बाहि घटिजी न सघी, वधीक हिकु नींगर पुलिसरार नमूने गुम, वाटसन पारां अगवा जो शक। घोटकी जे ए सेक्शन थाणे ते नींगर जे वाटसन पहुची NC दाख़िल कराए छॾी। असांजे नींगर जी ॻोल्हा में मदद कई वञे, वाटसन जी अपील। घोटकी शहर जे घोटा मार्केट जे रहवासी मोहम्मद इस्माइल कोलाची जो चवणु आहे त संदसि पुटु मोहम्मद इसाक गुज़िरियल शाम जो 7 वॻे घरां निकितो आहे त वापसि नाहे मोटियो। घणी ॻोल्हा बावजूदि हिन जो ॾस पतो नाहे पियो। हिन पंहिंजे पुटु मोहम्मद इसाक जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। यादि रहे त घोटकी ज़िले में केतिरे ई अरसे खां अगवा जी वारदातुनि में घटिताई नाहे अची सघी। हिन वक़्त ताईं घोटकी ज़िले मां मौसूम ॿारनि समेत 10 ॼणा अगवा थी चुका आहिनि। पुलिस ॾोहारनि अॻियां बेवस बणियल आहे। मियां साहब ज़रखेल गढ़ी सैयद NA 192 PS 8 उम्मीदवारनि जमियतुल उलमा इस्लाम जे अॻवाननि जो तूफ़ानी दौरा जारी। UC ज़रखेल गढ़ी सैयद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मौलाना अब्दुल बारी शेख, साईं अज़ीज़ुल्लाह पहोड़, साईं असदुल्लाह पहोड़, मौलाना मसूद अहमद सुमरो, अमीर अली जतोई, मौलाना ग़ुलाम कादिर ब्रोही, सैयद इज़हार हैदर शाह, सैयद तौफ़ीक़ हैदर शाह, मौलाना उबैदुल्लाह ब्रोही, मुफ्ती अब्दुल रज़ाक ब्रोही जी अॻवानी में क़ाफ़िलो मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुतो। आवाम पारां पुरजोश इस्तक़बाल, गुलनि जी वर्खा, सिंध जी सक़ाफ़त, अजरक जा तोहफ़ा पेश। बोड़ा ब्रोही, पमर कलर, झूणे जा सोलंगी, हकड़ा शहर, सैयद भैया ऐं सुमरा बिरादरीन पारां भरपूर सहकार कंदे 8 फरवरी ते किताब जे निशान ते ठपो हणी डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई ऐं मीर आबिद हुसैन ख़ान जतोई, जिन खे कामयाब कराइण जो यकीन ॾियारियो वियो। रिढुनि अॻियां रबाब वॼाईंदे वरी हथिया। मीरपुर ख़ासि लावारिस शहर, इक़बाल पंप ऐं बस टर्मिनल भरिसां बजरीअ जा वधीक अॾा क़ाइमु थी विया। शहर जो मेन हाईवे जो 60% हिसो तंग करे रोड मथे कब्ज़े करे माण्हू कारोबार करणु शुरू करे छॾियो। रोड तंग हुजण सबबि कुझु ॾींहं पहिरियां रोड भरिसां बीठल मज़दा गाॾी सां कार टकराइजी वई। ख़तरनाक हादिसो थियो, जंहिंमें हिकु नौजवान जी ज़िंदगी हली वई। अहिड़नि हादसनि बावजूदि ज़िले इंतिज़ामिया पुलिस अॻियां वॼाईंदे रुबाब वरी थी विया, पर को नोटिस न वरितो, न को कानूनी कार्रवाई कई। इंतिज़ामिया शायदि वरी ॿिए कंहिं हादसे थियण जे इंतज़ार में आहे। ऐवान साफ़त सोमवार समय जो सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर खैरी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहदादपुर में पुरतकाब इस्तक़बाल कयो वियो। जीअं भुट्टो सदाजीअ जी नारनि सां सॼो पिंडाल सजी वियो। शाज़िया अता मरी जे भाउ बेरानी टाउन कमेटीअ जे चेयरमैन औरंगज़ेब मरी बोस्कीअ जो पटको पारायो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त उम्मीदवारनि खां हलफ़ खणायां थो त अवाम जा कम कयो ऐं उन्हनि जा मसइला हल कयो ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कयो। ॾिसंदा हिन रिपोर्ट में। ब्रेकिंग न्यूज़। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ फतोहल ज़रदारी में क़तल थियल नौजवान फोटो ख़ान ज़रदारी जे क़तल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ काज़ी अहमद 7 रोड ते वाटसन पारां मक़तूल जो लाश रखी धरणो हंयो आहे। रोड ब्लॉक कयो वियो आहे। खिपरो रिपोर्ट गुल मोहम्मद शहर। सांगड़ रोड ते वेठल इकलेती बिरादरी जेका 15 सालनि खां PP में हुजण बावजूदि उन्हनि कुझु बि न मिलण करे अॼु उन्हनि तरफ़ां PP खे अलविदा करे GDA में शमूलियत करे छॾी। GDA वर्कर गुलू भील ऐं शमीर कूली जो चवणु आहे त असां हमेशह जे लाइ नेक नियत सां क़िबला साईं पीर साहब पगारे जी झोली ऐं उन्हनि जी छांव में रहंदासीं। ऐं असां काज़ी शमसुद्दीन राॼड़ वॾेरो मोहम्मद ख़ान जूणे जो हाजी ख़ुदा बख़्श दर्स हाजी मंठा राॼड़ ऐं उन्हनि जे पूरी क़यादत जा शुक्रगुज़ार आहियूं, जेकी असांखे इन क़ाबिल सम्झी करे असां वटि आया। असां भेट पगारे जो नारो हणी GDA खे वोट ॾेई कामयाब कंदासीं। इंफॉर्मेशन सेक्रेटरी खिपरो प्रेस क्लब। नौशरो फिरोज़ रिपोर्ट। ज़ुल्फ़िकार अली तगर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण ते SHO साफ़िन मथां ॾमरजी पियो। 3 साफ़िन ते कूड़ियूं FIRूं दाख़िल थियण ख़िलाफ़ सिंध साफ़ी इत्तेहाद आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल पारां नेशनल प्रेस क्लब खां समेत शहरनि साफ़ी सियासी पार्टियुनि जे अॻुवाननि में रैली कढी। SP ऑफिस अॻियां 4 कलाक धरणो। SSP साए अज़ीज़ ऑफिस छॾे भॼी वई। साफ़िन पारां पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। SHO हटायो शहर फुड़जण खां बचायो जा नारा हंया विया। उन मौके ते सिंध साफ़ी इत्तेहाद जे यूनिस राजपर आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल जे मौला बख़्श मशहूरी सदर नेशनल प्रेस क्लब M ज़फ़र तगर, इम्तियाज़ सुमरो, सागर यूसुफ बंगी, ख़ालिद हुसैन मामण बच्चा, लिंगोरो, ग़ुलाम हुसैन चांग, इदरीस सेतो, हैदर पल,
दाइम दरसाई निज़ाम मशहूरी ग़ुलाम शबीर उॾण शाहिद सुमरो ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं घुर कई त फ़ौरन ऐसे शो बदिली करे अमुन बहाल कयो वञे। ऐसे शो बदिली न थियो त 25 डिसंबर ते CM हाउस अॻियां धरणे जो ऐलान कयो। उहो धरणो SSP ख़िलाफ़ हूंदो। जोई रिपोर्टर अहमद रोदनानी हक़ न्यूज़। जोई में बदअमनी जी बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। जोई में चोरियूं फुरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। जोई पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल। जोई नादरा ऑफिस में रिकॉर्ड ठाहिण लाइ आयल ॻोठाणे जे मोटरसाइकिल नादरा ऑफिस ॿाहिरां चाबी चोर काए फ़रार थी विया। वधीक ॻोठाणे बाजी पंवर SSP दादू खां मुतालबो कंदे चयो आहे त मोटरसाइकिल वापसि कराए ॾिनी वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर न्यू फौजदारी थाणे जे ASI जो प्रमोशन थी विया ऐं उन्हनि ASI मां सब इंस्पेक्टर में शामिल सब इंस्पेक्टर मंजूर अहमद खोखर साहब, सब इंस्पेक्टर नज़ीर अहमद संजरानी, सब इंस्पेक्टर मंजूर संजरानी के न्यू फौजदारी जे SHO अतहर अली चन्ने साहब नोटन ऐं गुलनि जा हार पाराया ऐं संदसि पुलिस अमले बि गुलनि ऐं नोटनि जा हार पाराए सब इंस्पेक्टर थियण ते लख लख मुबारकूं ॾिनियूं ऐं संगत खे मिठाई खाराई वई। शामिल दोस्तनि में SHO न्यू फौजदारी अतहर अली चन्नो साहब, ASI नज़र मोहम्मद मलिक साहब, इमाम डिनो लुंड साहब ऐं दोस्त मोहम्मद संजरानी साहब, असद पहोर साहब, सलमान बोड़ो साहब, पठान शेख साहब, वॾो मुंशी फतह मोहम्मद दिल साहब ऐं साफ़ी रियाज़ अली मीरानी ऐं साफ़ी इरशाद आरई मौजूद हुआ। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। मटियारी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन तरफां 16 जनवरी मटियारी ज़िले जे सभिनी कोर्टनि में हड़ताल जो ऐलान करे छॾियो। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मटियारी जे सदर बादल गाहू ते जनरल सेक्रेटरी करीम दादी मोरजो जी अॻवानी में अहिड़ो ऐलान एक्सकेटो बाडी सॾाए कयो वियो। ॿिए पासे बाइकाट वारे ॾींहं ते जनरल बाडी जो इजलास पिणु सॾायो वियो आहे, जंहिंमें 12 ज़िलनि जी विकला बिरादरी सां गॾु सिंध बार काउंसिल जे वकीलनि जे वॾे अंग में शिरकत कई वेंदी। जनरल बाडीअ जे इजलास वधीक फ़ैसिला पिणु कया वेंदा। एक्सकेटो बाडी में ज़िले जे सभिनी वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मटियारी जे सदर बादल गाहू ते जनरल सेक्रेटरी करीमदाद चयो त ज़िले जे जजस साहिबान जो तमामु घणो एहतराम आहे, पर संदन तरफ़ां सीनियर तोड़े जूनियर वकीलनि सां वर्ताव नामुनासिब आहे। वकीलनि सां रवैयो तमामु घणो ख़राबु हुजण करे वकीलनि में बेचैनी जी सूरत हाल वधी रही आहे। जज साहिबान ऐं वकील बिरादरी में इख़्तिलाफ़ वधंदा पिया वञनि। असीं मुतालबो कयूं था असां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां त फौरी तौर मसइला हल कया वञनि। मेहर PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मेहर आमन जे हवाले सां शाह पंजू सुल्तान यूनियन काउंसिल जे चेयरमैन डॉक्टर नईमुद्दीन सूमरो जी सदारत में PP कारकुननि ऐं हमदर्द दोस्तनि जी सुमरा हाउस ते गॾिजाणी थी। उन मौक़े ते ख़िताब कंदे ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर जे साफ़िन सां डॉक्टर नईमुद्दीन सूमरो ऐं PP जे UC जनरल सेक्रेटरी इजाज़ अली चन्ना चयो त असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो बिलावल भुट्टो 18 जनवरी ते मेहर में अची रहियो आहे, जंहिंजो असां भरपूर इस्तक़बाल कंदासीं। हिननि जो त असांखे सिंध में PP खां सवाइ ॿी का पार्टी नज़र नथी अचे जंहिं वटि अवाम जी भलाई जो को प्रोग्राम हुजे। गॾिजाणी में वॾी तादाद में यूनियन काउंसिल शाह पंजू सुल्तान जे कारकुननि हमदर्दनि शिरकत कई। मीरपुर ख़ासि मुड़ुस जे फ़ौत थियण बाद मर्ज़ी सां शादी करण बाद माइट ऐं साहुरा मछिड़जी पिया आहिनि। असां ॿिन्हिनि खे कारियां इल्ज़ाम हेठि क़तल करणु चाहिनि था। अहिड़ो ज़ार सांगड़ जे ॻोठ क़ाइम ख़ान जलालाणी वासण 3 ॿारनि जी माउ बेवा औरत मारवी जलालाणी पंहिंजे मुड़ुस सदोरो ख़ासकेली सां गॾु मीरपुर ख़ासि पहुची साफ़िन अॻियां दाहींदे कयो। मारवी जलालाणी वधीक चयो त मुड़ुस 2 साल अॻु फ़ौत थियो, 3 मासूम ॿार आहिनि। सदोरो ख़ासकेली सां सांगड़ जी अदालत में प्यार जो पाइणो कयो आहे। अहिड़े अमल ते असां ॿिन्हिनि जा माइट मछिड़जी पिया आहिनि। सादिक, नियाज़, मोहम्मद अली, नवाज़ ऐं ॿिया असांखे कारियां इल्ज़ाम हेठि क़तल करणु चाहिनि था। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि। रिपोर्ट मीरपुर ख़ासि जे मशहूर इलाइक़े सेटेलाइट टाउन हैदरी इमाम बारगाह जे साम्हूं वारे रोड ते गंदे पाणीअ जो बीहण सां इलाइक़े वासियुनि खे सख़्तु ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। जॾहिं त म्यूनिसिपल कारपोरेशन जे मेयर खां मुतालबो कजे थो त हैदरी इमाम बारगाह जे साम्हूं वारे रोड ते साफ़ सफ़ाई जो कमु कराए ॾिनो वञे। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन डिप्टी कमिश्नर सिजावल जी सदारत हेठि चोड़ जमाली में हलंदड़ तरक़ियाती मनसूबनि जी अॻु भराई जो जाइज़ो वठण बाबति इजलास। सिजावल डिप्टी कमिश्नर अब्दुल वाजिद शेख जी सदारत हेठि चोड़ जमाली में हलंदड़ तरक़ियाती मनसूबनि जी अॻु भराई जो जाइज़ो वठण बाबति
इजलास मुनक़द थियो, जंहिंमें डायरेक्टर जनरल URPSP फारूक अहमद सिद्दीकी जी सरबराही, नेशनल प्रोग्राम ऑफिसर UNIDO कैसर वसीक ऐं क्लस्टर डेवलपमेंट एसोसिएट सैद फिज़ा शाह ते मुश्तमिल प्लानिंग डेवलपमेंट टीम खां अलावा एक्सीन प्रोफेशनल कोस्टल हाईवे वहीद अली भट्टी, एक्सीन प्रोफेशनल बिल्डिंग्स आसिम अबड़ो, एक्सीन पब्लिक हेल्थ नसीर अहमद जोखियो, एक्सीन एजुकेशन वर्क्स फैज़ अली रिंद, एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर अनवर, टाउन ऑफिसर चोहड़ जमाली ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे अमलदारनि शिरकत कई। इजलास में गुरबत में घटिताई वारी हिकमत अमली तहत रूरल हेल्थ सेंटर चोहड़ जमाली जी अपग्रेडेशन, चोहड़ जमाली सिजावल रोड जी तामीर, बॉयज़ एंड गर्ल्स सेकेंडरी स्कूल चोहड़ जमाली जी क़याम, RCC ड्रेनेज नाले, CC प्योर ब्लॉक वाटर सप्लाई स्कीम एंड ड्रेनेज स्कीम चोहड़ जमाली तामीर समेत ॿियनि हलंदड़ तरक़ियाती मंसूबनि जी अॻुभराई बाबति तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर अब्दुल वाजिद शेख ऐं प्लानिंग डेवलपमेंट टीम पारां लाॻापियल इंजीनियरनि खे सख़्ती सां हिदायत कई वई त चोहड़ जमाली सिजावल रोड ऐं बॉयज़ ऐं गर्ल्स सेकेंडरी स्कूल समेत चोहड़ जमाली में हलंदड़ समूरनि तरक़ियाती मंसूबनि खे मयार सां गॾिजी मुकमल कयो वञे। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर मटियारी तक NA 216 जे उम्मीदवार मुस्लिम लीग नून सिंध जे सदर बशीर मामण ऐं PS 56 जे उम्मीदवार नसीर मामण दरगाह भेटधरणी ते पहुची मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े ऐं दुआ घुरी, जंहिं बाद नून लीग अॻवान गुल हसन राजपूत जी ॾिनल कार्नर गॾिजाणी में शिरकत कई, जिते नून लीग अॻवान बशीर मामण नसीर मामण भेटाए पीर सैद फ़कीर अली शाह सां गॾिजी इलेक्शन कैंपेन ऑफिस जो पिणु इफ़्तिताह कयो। कार्नर गॾिजाणीअ में शहरियुनि पारां बशीर मामण, नसीर मामण, सैद फ़कीर अली शाह, साबिक़ा जनरल सेक्रेटरी मुस्लिम लीग नून भेटशाह मुन्नीर, आकाश चौहान ऐं ॿियनि महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे मटियारी तक जे क़ौमी सीट NA 216 जे उम्मीदवार मुस्लिम लीग नून सिंध जे सदर बशीर मामण चयो त पीपल्स पार्टी केतिरा ई साल इक़्तिदार में रही पर भेटशाह जे शहरियुनि खे पीअण जो मिठो पाणी न ॾेई सघी। भेटधरणी जी सरज़मीन ते हिंद सिंध गॾु थिए थी। हुकुमरान शाह जो रिसालो पढ़ी कोन था थकिजनि ऐं हिन शाह जो रिसालो पढ़ी कोन था थकिजनि ऐं हिन धरतीअ सां माटेली मां वारो जहिड़ो सलूक कनि था। भेटशाह पब्लिक स्कूल जो कमु सालनि खां रहियल आहे। सूफ़ी यूनिवर्सिटी 10 सालनि में नाहे जुड़ी। शहर जी वाटर सप्लाई, ड्रेनेज, गिटियूं, रोड तबाह आहिनि। अस्पतालुनि में दवाऊं न आहिनि, डॉक्टर ऐं अमलो ग़ाइब आहे, मरीज़ तड़पी रहिया आहिनि। पीपला ऐं कामोरा भेटशाह ब्यूटिफिकेशन प्लान जा 70 करोड़ रुपया खाई विया आहिनि। उन्हनि पैसनि मां ॿाहिरिनि मुल्कनि में बंगला ख़रीद कया। बिलावल भुट्टो ज़रदारी 3 भेरा हाला मेडिकल कॉलेज जो बुनियादु रखियो आहे। 2014 में नवाब शरीफ सखर खां हैदराबाद मोटरवे मंज़ूर कयो। पीपला डामर ऐं पत्थर समेत 40 किलोमीटर रोड खाई विया। UC शाइनात पॉलीटेक्निक कॉलेज मीरपुर ख़ास NA 211 मीरपुर ख़ास जे उम्मीदवार पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी साहब ऐं PS 46 जे उम्मीदवार सर ज़ुल्फ़कार अली शाह जो पॉलिटिकल कॉलेज वेझो पहुचण ते पठान बिरादरी अवाम पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। गुलनि जी वरखा करे सलामी पेश कई वई। पठान बिरादरी ऐं सिंध जी सक़ाफ़त खे बरक़रार रखंदे अजरक जो तोहफ़ो पिणु पेश कयो ऐं अवाम खे ख़िताब कंदे 8 फरवरी ते थींदड़ इलेक्शन में PP उम्मीदवारनि खे कामयाब करायो। उन मौक़े ते हाजी उमर भयो, अब्दुल सत्तार ख़ास के लिए हादी बख्श लाशारी, इनाम लाशारी मौजूद हुए। ऐवान साफ़त सुमार समय जो मीरपुर ख़ास। मीरपुर ख़ास आम चूंडू 2024 इम्तिहान मुलतवी। सिंध यूनिवर्सिटी ॼामशोरो जे रीजनल डायरेक्टर हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास रीजन पारां आम चूंडियूं 2024 जूं जवाब ॼाणाईंदे 23 जनवरी खां ग्रेजुएशन पार्ट 1 कॉलेज जा ज़मनी इम्तिहान मुलतवी करे छॾिया। ऐवान साफ़त सूमार समय जो। शिकारपुर रिपोर्ट रियाज अली मीरानी। शिकारपुर में अनवार मुस्तफ़ा व दस्तार फजीलत कॉन्फ्रेंस जो प्रोग्राम क़िबला मुफ्ती साईं मोहम्मद बशीर अहमद नक्शबंदी साहब तरफ़ां वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जिते शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील मूजिब शिकारपुर शहर में अनवार मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस शिकारपुर शहर मदरसा अनवार मुस्तफ़ा नक्शबंदिया में मल्हाई वई। ज़ेरे सदारत अलामा मुफ्ती साईं मोहम्मद बशीर अहमद नक्शबंदी, जंहिंमें मेहमान ख़ास पीर तरीक़त साईं सैयद गुल अहमद शाह जीलानी, ख़ास ख़िताब अलामा डॉक्टर अब्दुल वहाब शाह कादरी कराची, अलामा गुलाम मुस्तफ़ा सिकंदरी, अलामा साहबजादा मोहम्मद ज़ुबैर लाशारी, अलामा लुत्फ़ुल्लाह कादरी, अलामा मौलाना मियाँ मोहम्मद अशरफ कादरी, नाजिम आला जमात अहले सुन्नत डिवीज़न लाड़काना सिंध ऐं अब्दुल हफ़ीज़ अमीर जमात अहले सुन्नत ज़िला शिकारपुर कारी मोहम्मद उज़ैर कादरी ऐं ॿियनि उलमा इकराम जिन ख़िताब फरमाईंदे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ जी सादगी बाबति बयानु कयो वियो, जंहिंमें दुरूद सलाम ऐं नात ख़्वाननि रसूल जो शान बयानु कयो।
नौशरो फ़रोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर नौशरो फ़रोज़ में चोरियुनि ख़िलाफ़ वकील सरापा एहतजाज डिस्ट्रिक्ट कोर्ट जे मैन पुलिस लाइ बंदि करण जो ऐलान साफ़ इन जो भी एहतजाज जारी हिकु वधीक मोटरसाइकिल फुर रिपोर्ट मूजिब नौशरो फ़रोज़ जे वकील वली मोहम्मद मंगी जी चोरी ऐं फारूक अहमद डंगराज वकील जे चंबर मां चोरी ऐं मोटरसाइकिल वापसि न करण ते वकीलनि डिस्ट्रिक्ट कोर्ट जे अहाते में एहतजाज कयो ऐं अॼु 16 जनवरी ते सुबुह जो 8:30 वॻे कोर्ट जे एंट्रेंस गेट तां कंहिं बि पुलिस ऑफिसर एहलकार ऐं पब्लिक लाइ बि बंदि करण जो ऐलान कयो वियो ऐं करप्ट एसएचओ ख़ालिद शाह खे हटाइण जो मुतालबो कयो आहे। होॾां स्कारप एरीगेशन खाते नौशरो फ़रोज़ जे मुलाज़िम कांडेरे अबड़े खां क़ौमी शहरा ते सिधो जा भरिसां फोरू मोटरसाइकिल फुरे विया। वधंदड़ बदअमनी मंशियात फ़रोशियूं ऐं 3 साउफ़िन ते कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध साफ़ी इतिहाद पारां प्रेस क्लब नौशरो फ़रोज़ आॾो एहतजाज जारी रहियो जंहिंमें चोरनि जे साथारी एसएचओ नौशरो फ़रोज़ ख़ालिद शाह ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि मोहम्मद यूनिस राजपर एम ज़फ़र तगर मौला बख्श मशोरी इम्तियाज़ सुमरो अतीक रहमान विस्तड़ो माजिद तगर असद उमरानी ऐं ॿियनि अॼु वकीलनि जे एहतजाज में शरीक थियण ऐं कोर्ट जे कमकार वारी वकीलनि जी बाइकाट जी हिमायत जो ऐलान कयो ऐं चयो त 25 जनवरी ते कराची CM हाउस ऐं IG सिंध ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई 16 सालनि जी हुकुमराननि सिंध जी माली वसीलनि ते कब्ज़ा करे पंहिंजा खीसा भरिया जंहिंजे नतीजे में सिंध बुख ऐं बेरोज़गारी वर चढ़ियल आहे। ज़रदारी माफ़िया मुल्क खे जो ॾेवालो कढी छॾियो आहे। उहा ॻाल्हि NA 208 ऐं PS 38 जे उम्मीदवार सैयद ज़ैन शाह उस्ताद अब्दुल समद गबोल ऐं इश्तियाक अहमद आरई जी ओताकुनि समेत मुख़्तलिफ़ वार्डनि ऐं ॻोठनि में ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त वक़्तु अची वियो आहे त सुजाॻ थियो माठ करण सां ज़ालिम साघारो थींदो उन करे उथो ऐं हुसैनी किरदार अदा कयो यज़ीदी किरदार खे मात ॾियो। हिन चयो त पीपल्स पार्टी सिंध जा सभु वसीला विकिणे अख़्तियार वफ़ाक़ खे ॾेई छॾिया उन करे इंशाअल्लाह असीं पीर साईं पगारे समेत ॿियनि हम ख़याल ऐं सिंध दोस्त धुरियुनि सां गॾिजी इक़्तिदार में अची सिंध जा समूरा खसियल वसीला वापसि कराईंदासीं। हिन चयो त इंतिहा आहे जो बंदरगाह बि विकिणे छॾियो अथनि पर सम्झणु घुरिजे त ज़ुल्म ऐं जटाउ न हूंदो आहे। हिन उहो बि चयो त असांजी शराफ़त खे कमज़ोरी न सम्झो। माज़ी जीअं जेकॾहिं इलेक्शन जे नतीजनि में हथ चरांद करे पसंदि जा नतीजा हासिल कया विया त कमज़ोर मुल्क थींदो असीं न थींदासीं। उन करे इस्टेब्लिशमेंट अक़ल खां कमु वठी ऐं मुल्की मुफ़ाद में फेयर इलेक्शन कराए अवाम जी राय जो एहतराम करे हिन नौजवाननि खे मुखातिब थींदे चयो त हू इलेक्शन वारे ॾींहुं हिम्मत खां कमु वठनि। उन ॾींहं ते पाण खे हज़ारे नौजवाननि जी ज़रूरत पवंदी। उन मौक़े ते उस्ताद अब्दुल समद गबोल पारां साईं ज़ैन शाह खे सिंध जी सक़ाफ़त अजरक ओढाई। टक्कर मीरपुर ख़ास पाकिस्तान तहरीक इंसाफ जो मरकज़ी सीनियर नायब सदर मीरपुर ख़ास पहुची वियो। मीरपुर ख़ास शेर अफ़ज़ल मरवत जो मीरपुर ख़ास पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। मीरपुर ख़ास रैली में समें माण्हुनि कारकुननि मोटरसाइकिल ऐं ॿियनि गाॾियुनि में शिरकत करे रहिया आहिनि। मीरपुर ख़ास टूल गेट खां पोस्ट ऑफिस चौक ताईं रैली। मीरपुर ख़ास शेर अफ़ज़ल मरवत पोस्ट ऑफिस चौक पहुची कारकुननि खे ख़िताब कंदो। मीरपुर ख़ास रैली दौरान पुलिस जी वॾी नफ़री ऐवान साफ़त सूमार समय जो दादू रिपोर्ट मुख्तियार अली सुमरो दादू भरसां ॻोठ मुरीद जा भाण जे रेवासी मिसमात हाकिम ज़ादी नसीबा मोहम्मद नवाज़ ग़ुलाम सरवर शाहानी यूनाइटेड ह्यूमन राइट्स काउंसिल हैदराबाद डिवीज़न सदर मोहम्मद अयूब सोलंगी सीनियर नायब सदर अब्दुल गनी डावट सां गॾिजी दादू प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजे नौजवान जाफ़र उर्फ पोड़ो शाहानी खे 13 डिसंबर जी राति DSP मोंदड़ जे रेडर मोहम्मद अमीन शाहानी हफ़ीज़ इरफान शाहानी ऐं ॿियनि घर ते अची जाफ़र शाहानी खे चयो त असांजी मीं चोरी थी वई आहे उन जो पहिरो खणण लाइ हलो। जंहिं बाद असांजे नौजवान जाफ़र खे अॻिते वठी वञी सरेआम गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल करे लाश जी बेहुरमती कई। मखदूम बिलावल पुलिस असांजी FIR दाख़िल न पई करे दादू SSP असां सां मिलण लाइ तयारु नाहे। नौजवान भी असांजो क़तल कयो वियो वरी कूड़ो फुड़ जो केस भी मथस दाख़िल कयो वियो आहे। हिन नाला अख़्तियारनि सेक्शन जज दादू खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। मीरपुर ख़ास तालके थाणे जी हद ॻोठ सैद हाजी शाह मां दरगाह मां बैटरी चोरी करे वेंदड़ 2 चोर मोटरसाइकिल समेत सोघा करे वरिता। तफ़सील मूजिब मीरपुर ख़ास शुगर मिल वटां निकिरंदड़ उमरकोट बाईपास भरिसां ॻोठ सैद हाजी शाह में दरगाह हाजी नबी बख्श मां ज़ियारत जे बहाने 2 मोटरसाइकिलनि सवार बैटरी चोरी करे फ़रार थी विया जिन खे ॻोठाणनि ॾिसी पीछो कंदे
78 मोरी वेझो झलियल बैटरी मोटरसाइकिल समेत सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। चोरनि जी सुञाणप सिंधड़ी तालके जे ॻोठ मुबारक उर्फ बाबू झूणे जो वासी एहसान कहरी ऐं ॿियो गुलाम रसूल सोलंगी तौर थी आहे। ॻोठाणनि पारां ॿिन्हिनि जवाबदारनि खे हद जी पुलिस हवाले करे छॾियो। एवान साफ़त सूमार समेजो। मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई। हाणे अवां जे पंहिंजे शहर मोरो में कराची अल नसीब बिरयानी सेंटर ऐं पकवान सेंटर जो इफ्तिताह थी चुको आहे, जंहिंमें अवां खे ज़ाइकेदार बिरयानी ऐं शादी ख़ैरात लंगर न्याज़ सां गॾु मुख़्तलिफ़ दावतुनि जे प्रोग्रामनि लाइ हर क़िस्म जो खाधो ऑर्डर ते तयारु करे ॾिनो वेंदो, जंहिंजो इफ्तिताह मोरो प्रेस क्लब जे साबिक़ सदर हाजी सूमर सोलंगी, साबिक़ा मोरो प्रेस जे ऑफिस सेक्रेटरी जानी जमानी, पीपी शहीद भुट्टो जे पुराणे कारकुन कामरेड हाजी समो असगर मीरानी, साफ़ी आरिफ अली यूसुफ ज़ई ऐं साफ़ी अनवर अली सोलंगी पारां रिबिन काटे कयो वियो। एड्रेस मोरो मैन रोड शाही बाज़ार जे साम्हूं कराची अल नसीब बिरयानी सेंटर। प्रोपराइटर अरशद अब्बासी, आसिफ अब्बासी। मोबाइल नंबर 034904157340 034366875554। सिंझोरो रिपोर्टर हैदर बख्श जंग अली खैरन सां तालीम शोबे सां ताल्लुक़ रखंदड़ उस्ताद अब्दुल सत्तार चंग पंहिंजो फ़र्ज़ पूरो करे खैरन सां रिटायर थी वियो। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल फ़कीर मोहम्मद बचल में तालीम जा सर अंजाम ॾींदो रहियो ऐं उन जी रिटायरमेंट दौरान आयल सभिनी टीचर हज़रात ऐं मोज़िज़ दोस्तनि जा करोड़ ऐं कुर्ब जे उस्ताद अब्दुल सत्तार चंग खे गुलनि जे हारनि ऐं सिंधी सक़ाफ़त अजरकनि जे तोहफ़नि सां इस्तक़बाल कंदे ऐं पंहिंजे प्यार भरियल लफ़्ज़नि में नेक तमन्नाउनि जी दुआ पिणु ॾिनी, जिन में मोज़िज़ उस्ताद गुल हसन पिंडा साहब, उस्ताद हाकिम सोलंगी साहब, उस्ताद हज़ार खान ख़ास कैली, उस्ताद हुजूर बख्श चंग, उस्ताद शौकत अली खोखर साहब, यूसी जनरल काउंसलर फ़कीर हैदर बख्श चंग, फ़कीर मीर हसन ख़ास कैली साहब, हाफ़िज़ हुजूर बख्श ख़ास कैली साहब ऐं तरह जे मोज़िज़ीन शिरकत कई ऐं आइंदा सुठी सोच रखण जी पिणु दुआ कई वई। हिननि दौरान आयल मोज़िज़ीन लाइ रिफ्रेशमेंट ऐं चांहि जो बंदोबस्तु कयो वियो हो। मीरपुर ख़ास NA 211 मीरपुर ख़ास 1 जे आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज शाह वापारी तंज़ीम जे अॻवान कामरान मामण जी अॻवानी में सिविल अस्पताल रोड, मार्केट चौक, हिलाल मार्केट, म्यूनसिपल कम्प्लेक्स चौक, बल्दिया मार्केट, सर सैयद रोड समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में चूंड मुहिम जारी आहे। शाही बाज़ार वापारिन ऐं दुकानदार जो दौरो। एवान साफ़त सूमार समेजो। सकरन सिंधी ड्रामनि में अक्सर कमदार जो किरदार अदा करे सिंध में वॾेरनि जे कमदारनि जे करतूतनि खे कमदारी ज़रिए वाखो कंदड़ ऐं सवें सिंधी उर्दू ड्रामनि में फिल्मुनि ऐं पंहिंजी अदाकारीअ जा जोहर ॾेखारींदड़ सकरन जो रहवासी महान अदाकार मीर मोहम्मद लाखो 75 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वियो। संदसि जनाज़ा संदसि ॻोठ नकर में अदा कई वई, जंहिंमें इलाइक़े जे सियासी समाजी शख़्सियतनि खां सवाइ सवें माण्हुनि संदसि जनाज़ा नमाज़ में शरीक थी संदसि मग़फ़िरत लाइ दुआऊं घुरियूं, जंहिं बाद संदसि मर्द वरियाम शाह कब्रिस्तान में आलिन अखियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो, जॾहिं त अदाकार असद कुरैशी खां सवाइ कंहिं बि अदाकार संदसि आख़िरी रस्मनि में शिरकत न कई। खानपुर महर खानगढ़ जे PSV NA 199 ते चूंड मुहिम शुरू। PP उम्मीदवार सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं अॻूणो ज़िले चेयरमैन हाजी खान महर जी कार्नर गॾिजाणी लेवल प्लेसनिंग समूरी सियासी पार्टियुनि खे मिली रहियो आहे। मुस्तक़बिल जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो आहे। घोटकी ज़िले जे महर ख़ानदान ख़िदमत कई आहे, आइंदा बि कंदासीं। मोहम्मद बख्श महर खानगढ़ जो महर ख़ानदान हिका खानगढ़ खे जॾहिं बि हिसा थियण न ॾींदासीं। महर ख़ानदान हमेशह बिना फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत कई आहे। मोहम्मद बख्श खान महर समूरे ज़िले में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाब थींदा। हाजी खान महर चूंडनि में घोटकी ज़िले जे रिज़ल्ट टॉप ते हूंदो। अॻूणो ज़िले चेयरमैन हाजी खान महर कार्नर गॾिजाणी में मुख़्तलिफ़ इलाक़नि सां ताल्लुक़ रखंदड़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि वॾी तादाद में शिरकत कई।